खबर आए तो मरणो आ, खबर आहे जहान के छड़नो आ, खबर आहे जहान फानी आ। हाणे ताज़ा मोबाइल ते आहिनि मौत जा सर्टिफिकेट, अलाए कहिड़ियूं बदमाशियूं आहिनि रोज़ अल्लाह जो। मौत जो सर्टिफिकेट, बाबा मौत जो कारण फलाणो जेको आहे सो जेरन जा सर्टिफिकेट रखिया। मौत जो कारण फलाणो उमिर हेतरी, गुनाह उन जा 3 5 8, नेकियूं उन जूं 66,666, राइट जन्नती। सर्टिफिकेट दा माण्हू मज़ाक करे मोबाइल, अल्लाह जो कसम ये मज़ाक न कयो। ऐं चङा भला दीदार मां फेसबुक ते थोरो हलाईंदो आहियां, 15-20 मिंट बस जेको रात जो टाइम मिलियो 15-20 ॾिसंदो आहियां दुनिया जा हालात छा आहिनि। रोज़ मां जॾहिं खोलींदो आहियां न, रोज़ इहे 5-8 मौत जा सर्टिफिकेट अचनि था, फलाणे जो फलाणे जो फलाणे जो। वरी माण्हू ॾाढा टहकरा, वरी मथां उनमान था ॾियनि सही मां जन्नती थी वियुमि, मां हीअं थी वियुमि, मां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ता मौत के मजाक समझो, ता कब्र के मजाक समझो, ता क़यामत के मजाक समझो। बाज़ीद परवारा न न, मौत खाबे सख्ती खा अल्लाह जी पनाह घुर, कब्र जी सख्ती खाबे अल्लाह का पनाह घुर, क़यामत जी गर्मी खाबे अल्लाह का पनाह घुर। खुदा जो कसम जहन्नम जे अज़ाब खाबे अल्लाह का पनाह। मजाक न कयो, मजाक न कयो, न कयो। तंगे तंबीह करण आयो। हां खुदा जो कसम चंगा अमल कयो, चंगा अमल कयो बा, चंगा अमल समझो था ना बा। नमाज पढ़ो, रोजा रखो, मालन जो हिसाब करे ज़कात ॾियो, रब पैसो ॾिनो आ, काबतुल्लाह जो तवाफ कयो, उमरो कयो, हज कयो, गरीबन मिस्कीनन यतीमन जी खिदमत कयो, चंगा कम कयो, चंगन जो साथ ॾियो, चंगन जो लंगन जो न, चंगन जो साथ ॾियो।